खे परचाइणो आहे, ज़िंदगीअ खे ठाहिणो आहे। असां पंहिंजे हिन सैर सफ़र वारे वीडियो कहाणीअ जी पहिरीं कड़ीअ जे पुॼाणी गुडू वटि सिंधूअ जे मस्तु पाणीअ में मच्छियुनि जे शिकार लाइ रिछ सिधी कंदड़ पुठनि उघाड़े मुहाणे ॿार जे वालिहाणे अंदाज़ सां ॻातल गीत ते कयो हो। हू अञा उभम ॿारड़ो ई हुयो, पर संदसि अखियुनि में पिणु के ख्वाब हुया। संदसि दिलि में हाणे ई के उधमा सिंधूअ जे छोलनि मिसल उभरण जूं तयारियूं करे रहिया हुआ। हाणे संदसि ख्वाबनि खे केतिरी साभिया मिलंदी, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। मां अव्हांखे हीउ ॿुधाईंदो हलां त गुडू सिंध जी हिकु अहिड़ी पॉइंट आहे जितां सिंध ऐं पूरे मुल्क पाकिस्तान जे तरक़ीअ जूं शाख़ूं फुटी निकिरनि थियूं। त उते सखर खां पोइ ॿियो वॾो बैराज आहे जंहिं मां 4 वॾा वाह निकिरनि था, जेको उत्तर सिंध जे ज़िलनि कशमोर, घोटकी, सखर, जेकमाबाद, कंबर ऐं शहदाद कोट सां गॾु बलोचिस्तान जे इलाइक़े खे सैराब कनि था। गुडू थर्मल पावर स्टेशन आहे जेको पूरे मुल्क खे बिजली ॾेई न रुॻो मुल्क खे जगमग करण जो सबबु थो बणिजे, पर केतिरनि ई सिनती यूनिटुनि सां गॾु इहा बिजली ज़रई मक़सदनि लाइ पिणु इस्तेमालु थिए थी। हिन ई ज़िले कशमोर मां कुदरती गैस पिणु निकिरे थी। हिन ई ज़िले जे इलाइक़े करमपुर भरिसां सभिनी तेल कंपनियुनि जा तमामु वॾा डिपू लॻल आहिनि, जितां पूरे पाकिस्तान जे समूरनि पेट्रोल पंपनि खे तेल सप्लाई थींदो आहे। हितां जी ज़मीन ख़ुशबूदार चांवरनि जे पैदावार लाइ मशहूरु आहे। कंथकोट, कशमोर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में औरतूं हथ जे हुनर जूं इंतिहाई कारीगर आहिनि। सिंधी टोपियूं, रिलियूं, गज, गघा, चादरूं, विहाणा ऐं ॿियो घणो कुझु ठाहींदियूं आहिनि, पर उन हूंदे बि हीउ इलाइक़ो सिंध जे ग़रीब ज़िलनि में शुमारु थींदो आहे। उन जा केतिरा ई सबब थी सघनि था, पर हिकु वॾो सबबु हीउ बि आहे त पावर प्लांट हुजे, गैस हुजे या ऑयल जा डिपो हुजनि, हिते सभु कुझु वॾे भाउ जे कब्ज़े में आहे। ॿियो त ठहियो, गुडू यूनियन काउंसिल में सालनि खां पठान यूसी चेयरमैन चूंडिजी ईंदा आहिनि, जिन खे हिते वॾे मुनज़म तरीक़े सां आबाद कराए खेनि लोकल शनाख़्ती कार्ड ऐं डोमिसाइल ठाराए ॾिना विया आहिनि। जंहिं वक़्तु असां गुडू बैराज वटि पहुता हुआसीं त शाम जो सुरमई वक़्तु शुरू थी चुको हुयो। गुडू बैराज जे पुल मथां तमामु घणो मथे ॾूर आसमान में चंड असांखे तके रहियो हो। अमीर बहर दरिया बादशाह जे लमलेट वहंदड़ पाणी जे पेट में पंहिंजूं ॿेड़ियूं हलाए रहिया हुआ। ईअं पियो लॻो त कंहिं तमामु वॾे रोमानी फिल्म जो को वॾो सेट सजायो वियो हुजे। गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, ये हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, ये हसी ज़िंदगी गॾु होसीं त हो केॾो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जो जोड़ो टुटो, कख पन थी वियासीं हवा जे गुली अलविदा चई वई का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। प्यारा दोस्तो, असांजो हीउ सफ़र अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं सुठो लॻो हुजे त हिन वीडियो खे लाइक करे छॾींदा, ऐं तव्हां जेकॾहिं मुंहिंजो यूट्यूब चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो त उनखे अॼु ई करे वठंदा। दोस्तो, असांजो सफ़र जारी आहे। हे असांजे हिन सफ़र जी ॿी कड़ी हुई। असांजे सफ़र जा मज़ेदार लम्हा अञा अचणा आहिनि। बसि थोरो इंतज़ारु, वरी मिलंदासीं टीं क़िस्त में, ऐं उमेदु तव्हांखे असांजो हीउ सफ़र निरालो लॻंदो, मालूमाती लॻंदो ऐं ॾाढो उत्साहींदड़ लॻंदो।